अच्छा मां उथी आयुसि त मूंखे ताजुब चयो त मुंहिंजे तरफ़ां बि ॻाल्हाइजांइ। ॻाल्हाइण जे लाइ त मां सभिनी जे तरफ़ां ॻाल्हायां, पर मूंखे हिन महिल जेको वहाब साहिब जी ॻाल्हि ॿुधी आहे मूंखे एॾी ख़ुशी थी आहे जो हिन एक्स्ट्रम्पोर एतिरो सारो ॻाल्हायो आहे। तव्हां यकीन कयो हीउ एॾो शर्मीलो माण्हू हो कंहिं ज़माने में जो कंहिंसां हथु मिलाइण बि ॾाढो घबराईंदो हो, अखियूं मिलाइण त परे जी ॻाल्हि आहे। ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे इन ॻाल्हि जी। ऐं ॿियो इन ॻाल्हि जी बि ख़ुशी थी आहे वेलफेयर सच वेलफेयर हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जे तौर ते कमु करे थी, इहा बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ॿ टे ॻाल्हियूं जेके हिन सिलसिले में भाउ पाण ॿुधायूं ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आई आहे जो हुन पंहिंजी उहा जेका बि कारकर्दगी आहे कारगुज़ारी आहे। ॾिसो सोशल वर्कर जे लाइ जंहिंमें सोशल वर्कर में जेके गुण हुजणु खपनि उन में पहिरीं वफ़ादारी उहा वहाब में आहे। उन वफ़ादारीअ सां गॾु लेग वर्क, पैदल हलणु पैदल डोड़णु हेॾां वञणु होॾां वञणु, इहो लेग वर्क उन में सोशल वर्कर में हुजणु खपे, इहो वहाब में आहे। ऐं उन खां पोइ उन ॻाल्हि खे तोड़ ताईं पहुचाइणु जेका सोशल वर्कर जो कमु आहे। ईअं न जो मरीज़ हुजे रस्ते में कंहिं ॿिए जे हवाले करे छॾे त इहो सोशल वर्कर न आहे। इहा टी जेका आहे सूरत हाल त तोड़ ताईं पहुचाइण वारी इहा कैफ़ियत बि मूं हिन में ॾिठी आहे वहाब में। त सही सोशल वर्कर जे लाइ इहे टे जेके क्वालिटीज़ आहिनि ज़रूरी आहिनि। हाणे असां में इहे टिनी क्वालिटियुनि मां कुझु आहिनि कुझु न आहिनि, या आहिनि त अधूरियूं आहिनि। बसि असां ॼण विछ थरा आहियूं, सॼा सारा बि होमवर्क पंहिंजो नथा कयूं हुन ते वेलफेयर जे कम ते। बसि कॾहिं को कंहिं ॿार खे ॾिठोसीं त बोतल खणी हुनजे घर ताईं पहुचाईसीं, पर बाक़ाइदगीअ सां इहो तइ न कयो आहे असां। ऐं हिन जो वहाब जो इहो तव्हांजे मथां जेको अर्ज़ु करणु हो त तव्हां बि सोशल वर्कर थियो, तव्हां सभु सोशल वर्कर आहियो, पर उहो ईअं सम्झो त कोई 5% आहे, कोई 6% आहे, कोई 10% आहे, कोई 15% आहे। हीउ जेको आहे इहो 50% खां चढ़ी चुको आहे। हाणे उमिरि जे हिसाब खणी 49 साल हुजनिसि, पर हीउ 50 साल 50 जे डिग्री जे अची चुको आहे। हाणे हिनखे दुआ कयो त हीअ अञा ताईं तौफ़ीक़ विझेसि, जेको उॾामंदो वतंदो आहे न इन में कम कार में, ईअं उॾामंदो रहे। असांजी दुआ हिनखे सालगिरह जी मुबारक हुजेसि। ऐं असल में हाणे ॻाल्हाइणु वधीक हल छा हे कोन थो जो केक खाधो ई कोन्हे सो, ऐं केक मूंखे नज़र बि न आयो आहे। हा पियो आहे, पोइ मां ॻाल्हायां थो, सणिबो सणिबो ॻाल्हायां थो। असल में हिकिड़ी ॻाल्हि ई आहे। ॿियो इहा ॻाल्हि त हीउ जंहिं नमूने सां दोस्तनि खे मेड़े थो, गॾु करे थो, इहा हिन जी वतन सां वफ़ादारी आहे। यानी सोशल वर्कर जी उहा जेका ईमानदारी वफ़ादारी आहे, उन में वरी जेकॾहिं वतन सां वफ़ादारी हुजे, पंहिंजे ॿोलीअ सां वफ़ादारी हुजे, पंहिंजे अदीब शाइर सां वफ़ादारी हुजे, त उहो त लाखियूं थी पियो न, उहो वधीक सुठो थी पियो। ऐं उनजी जेका डिग्री आहे उहा 50 खां मथे चढ़ी वई। उनजे करे वहाब खे जेको मूं ॾिठो पंहिंजे शुरूआती दौर खां वठी, हिन जो इहो सभु कुझु लक्षण ॾिसी मूं चयो त बाबा तूं सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी सुठो थी सघे थो। ऐं हिन महिल बि मूं ॾिठो आहे त जॾहिं हिन में क़ब्रस्तान में का पाणी ईंदो आहे, गटर जो पाणी ईंदो आहे, मींहुं ईंदो आहे, त पहिरीं फतको हिनखे लॻंदो आहे। जहिड़ो चओ त अलाह पे ख़ैरु करे, बसि हिन जे लाइ मसइलो थी वेंदो आहे त पहिरीं इहो पाणी निकिरे पोइ मां निंड कंदुसि। अहिड़ा माण्हू हुजणु खपनि। सचल ॻोठ में जॾहिं असां शुरू में आया हुआसीं त अहिड़ा 21-22 माण्हू हुआ, हाणे वञी हिकिड़ो बचियो आहे। ऐं मां माफ़ीअ सां थो चवां, सभु असां सोशल वर्कर आहियूं, पर अञा मीडिया कर आहियूं, अधूरा आहियूं, विच थरा आहियूं। बाक़ाइदगी सां कमु करण वारा असां अञा न पैदा थी सघिया आहियूं। जॾहिं त उहे 20 ॼणा जेके हुआ उहे सॼी राति ड्यूटियूं बि ॾींदा हुआ, चौकीदारी बि कंदा हुआ, बंदूकूं बि खणी हलंदा हुआ, ऐं इन्हनि चोरनि खे पकड़ींदा बि हुआ, ऐं तमामु वॾी मैनेज थियल हिकिड़ी तरीक़े सां उहे कमु कंदा हुआ। हाणे उहे सभु छंडिजी छाणिजी विया आहिनि। कमेटियूं जेके ठहनि थियूं उहे बि चवे थो त साईं मतां बेदिल मसरूर चेयरमैन थी वञे, साईं इन खे त थोरो पुठिते कयोसि। साईं हो चंड साहिबु चवंदो मां ठाहियां थो न, उहो बाज़ार वारी मार्केट कमेटी ठही वई आहे। ताज साहिबु चवंदो साईं असां ही करे छॾियो आहे, ही करे छॾियो आहे। उन खे 10 साल थियो आहे असांजूं कमेटी तबाह थी वई आहे। असांजा सोशल वर्कर हिन महिल मां चवां थो त जीअं मौलवी पंहिंजा हिकिड़ा खुथाबी पैदा कंदो आहे न, असां इहा कोशिशि कई हुईसीं त असां बि अहिड़े क़िस्म जा सोशल वर्कर पैदा कंदासीं। यार अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असां सचल ॻोठ में हिकिड़े माण्हू खे चई सघूं था सोशल वर्कर आहे, ॿिया सभु लीडर आहिनि, इन में कोई शक कोन्हे। ऐं उहो सिबता बि आहिनि, सुठा बि आहिनि, पर लीडर आहिनि, सोशल वर्कर न आहिनि। उन जे करे ऐं इहो अफ़सोस इन करे थो थिए त असांखे हिननि 10-15 सालनि में लॻभॻि उन्हनि ॿियनि खे घटि में घटि 200 माण्हू असांखे करणु खपंदो हो, पर हाणे असां सभई पंहिंजे तौर ते असां लीडर आहियूं।
असांजा कपिड़ा मेरा न थियनि, असां गटर में हथु न विझंदासीं, असां कंहिं मरीज़ खे न खणी वेंदासीं, असां बसि कुर्सीअ ते वेंदासीं ऐं खिलंदा रहंदासीं, हिक ॿिए जी तारीफ़ कंदासीं, ट ट ट ट बसि ॻाल्हि ख़तमु। हिन खे शाबस आहे। हीअ जाखोड़ी माना जंहिंखे चइजे जाखोड़ी। मूंखे यादि थो अचे कॾहिं कॾहिं मां हिन जी तारीफ़ करणु न पियो चाहियां, पर हाणे तारीफ़ करे वेठुसि। अब माफ़ कजांइ ऐं वॾाई न कजांइ। जहान ख़ान खोसो तव्हांखे यादि हूंदो ताज, मिसकिन जहान ख़ान, उहो बि ईअं हो। उहो लकड़ वांगुरु उॾामंदो वेंदो, उहो काटा थियल न, उॾामंदो वेंदो कंहिंजे खुॾ ते, कंहिंजे हिते, कंहिंजे उहो माण्हू खणी वञणु, माण्हू कमु करणु। हाणे हिते बि असां वटि हिकिड़ो हाजी रमज़ान आहे जेको मलीर में रहे थो, उहो बि ईअं ई आहे। उहो बि माण्हुनि खे ॾिसी थो अचे त हिननि ॻोठ में हिकिड़े माण्हूअ जी शादी थियणु घुरिजे, हुते ॿिए जी थिए, 100 माण्हुनि जी शादियुनि जे लाइ माण्हुनि खे गॾु थो करे, NGOs खे हिते हुते पटे पटे। साईं लॻभॻि ताज साहिबु लॻभॻि हिकिड़े शादीअ खे 15 लाख रुपया हुनजे इहो ॾाज ॾियनि था ऐं 100 माण्हुनि जी शादियूं थियनि थियूं। भई अचो उन सां बि कॉन्टेक्ट कयूं। उहो सचल ॻोठ में बि वीचारा ग़रीब माण्हू अचनि था, रहनि था, ॿिया बि सिंध में माण्हू रहनि था, उन रमज़ान खे हथु कयूं। या उन डेवलपमेंट का उहो साईं उहा आहे पंहिंजो मुसवी आहे रोडीअ जो, उनजो डेवलपमेंट जो जेको आहे अथॉरिटी जो, त उहे माण्हू 100 माण्हुनि जी शादी करनि ऐं 15 लखनि जो सामान ॾियनि था। भई असांजे बि कंहिं ग़रीब माण्हूअ खे हिते जी मूं हुन सां ॻाल्हायो बि हो, पर हाणे माई जेका आहे उहा पंहिंजी शाह साहिबु आहे, उहा शायदि अमेरिका थी रहे। हे इनशाला इन लेवल ते वेंदो, हीउ वेंदो, मां वरी बि चवां थो वेंदो। छो त हिन खे प्यार करण वारा, हिन खे मोहबत ॾियण वारा, उहो घटि में घटि दुआगू बिदिल मसरूर जहिड़ा खोड़ आहिनि। कॾहिं कॾहिं मां हिन खे कॾहिं मां दड़को बि ॾींदो आहियां त तोखे कहिड़ो मथे में सूरु पियो आहे, पर न, इहो मथे जो सूरु इन खे न हूंदो त बाक़ी केरु बचंदो। उहो वरी बि मां इहा ई ॻाल्हि कयां थो त तव्हां जेकॾहिं नाराज़ न थियो त असां सोशल वर्कर आहियूं, पर पूरा सोशल वर्कर न आहियूं। असां अधूरा आहियूं, थोरो थोरो कमु, असां हिते थोरो कयो, हिते थोरो कयो, हिते थोरो कयो। हीउ पार वियो आहे। अदबी सकाफ़ती साईं हुनजे मुशाइरा, साईं जनम ॾींहुं, साईं मरतीअ जा ॾींहं, हिन सभु कंहिंखे छॾे ई कोन थो। ऐं हीअ अॼु जेका 49 साल जी जेका सालगिरह करे थो, मूंखे नथो लॻे 49 23-24 सालनि जो आहे, छो त अञा ताईं उॾामे थो। 50-49 जो हुजे हा त मां हीअ लकड़ी हथ में ॾिसां था। ऐं ॿियो हिनखे मां दुआ कयां थो त अलाह करे हीअ अञा तरक़ी करे। सॼे सिंध खे हिन गॾु कयो आहे। सचल ॻोठ में बेनज़ीर जे लेबररीअ खे हिन नालो ॾिनो आहे, हुनखे सुञाणप ॾिनी आहे, ऐं इहो हिन जो क्रेडिट आहे। ऐं माफ़ी थो चाहियां, अञा ताईं अहिड़े कंहिं बि माण्हू सचल ॻोठ में अहिड़े क़िस्म जो को क्रेडिट न ठाहियो जो के चइजे त फलाणो माण्हू साईं फलाणे नाले सां हाणे सही। सचल ॻोठ जे लेबररी बेनज़ीर लेबररी वहाब जे नाले सां सुञाती थी वञे, न कल्चर जे नाले सां, न ॿिए जे नाले सां, न टे जे नाले सां। अचो त असां हिननि पंहिंजनि इदारनि खे अहिड़े नमूने सजायूं, इन्हनि इदारनि में अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे आणियूं ऐं इहो इन जा हथ मज़बूत कयूं। इन जा हथ मज़बूत कनि त पोइ नाराज़ न थींदे न, माना ॿधंदासीं कोन। हीउ ॾाढो असुल में फर्मा बरदार आहे ऐं हिन जी फर्मा बरदारीअ ते मूंखे घटि में घटि शक कोन्हे। हीउ ॾाढो फर्मा बरदार आहे ऐं सोशल वर्कर खे फर्मा बरदार हुजणु खपे। हिनखे सलाम हुजे। ऐं इहो जेको मिसकिन जहान ख़ान खोसो, त हीअ आहे असां वटि हिन जी ॿियो जनमु आहे हुनजो, अब्दुल वहाब सुमरो। तोखे लख लख मुबारकूं हुजनि ऐं मुंहिंजियूं दुआऊं हुजनि। असां त सजदनि में बि पंहिंजे उन्हनि सभिनी दोस्तनि खे यादि कंदा आहियूं जेके न बि कमु कंदा आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं साम्हूं पवंदा आहिनि त वरी बि पवंदा आहियूं, यार कमु छो नथा कयो। मुंहिंजो कमु त कोन्हे, कमु तव्हां सभिनी जो आहे, पर अचो त असां सभई सुजाॻ थियूं। सभई सुजाॻ थींदासीं ऐं हिक ॿिए खे चवंदासीं, एहतिसाब कंदासीं, अदा तूं हीअं न कयो, तूं हीअं कर, तूं हीअं छो नथो करें, तव्हांखे हीअं करणु घुरिजे। इहो असां न कंदासीं त ॿियो केरु कंदो। ऐं ॿियो मां इहो गुज़ारिश कंदो वञा त ॿी सेकेंड लाइन बि ठाहियो। ईअं न थिए त वहाब पोड़ो थी वञे, असां वहाब जे आसिरे ते वेठा हुजूं। अहिड़ा 2-3 वहाब ॿिया बि पैदा कयो। महिरबानी कयो, तव्हांखे अलाह साईं सलामत रखे, अलाह साईं इन जी तौफ़ीक़ ॾे। मुंहिंजो सभिनी जे लाइ दुआऊं, साईं जे वहाब जे लाइ बि दुआऊं, ऐं मथे स्टेज ते वेठा आहिनि जेके उन्हनि सभिनी लाइ दुआऊं। ख़ासि तौर ते ताज बलोच लाइ, जंहिंजे मुतलिक़ मुंहिंजे कोन ॻाल्हायो। ताज बलोच असांजो मुहसिन आहे। ताज बलोच असांजी नस्ल में हिकिड़ो नालो आहे। असां जॾहिं हिनखे रुॻो पढ़ंदा हुआसीं तॾहिं चवंदा हुआसीं त को हे भला शइ हूंदी आहे। ऐं वाक़ई ॾिठोसीं साईं थुल्हो मतारो हुजे, ॾाढो फस्ट क्लास, तमामु सुठे सूट बूट में जिक बाद अचे असांजे हिन में साईं नुमाइश लॻंदी हुई उते साईं मुशाइरे में। पोइ असां मुशाइरा बि ॿुधंदा हुआसीं हिननि जा। हीअ वॾा वॾा मुशाइरा कंदा, उन्हनि खे वरी तबाह करण वारो, तंग करण वारो त फैज़ बख्शापुरी। फैज़ बख्शापुरी चए त सदारत मां कंदुसि। हीअ चवंदो यार तूं तरक़ी पसंदि आहे कोन, तूं आहे पुराणे क़िस्म जो ख़्याल जो माण्हू, असां सभु तरक़ी पसंदि कठा थिया आहियूं।
नवां नवां इहे मामला जहिड़ा पिया हलिया पोइ उन में तॾहिं जान छुटी साईं फैज़ बख्शापुरीअ मां। यार फैज़ बख्शापुरी उर्दू जो सुठो शाइर हो, फारसी जो सुठो शाइर हो, ऐं माण्हू बि ठीकु हो। बसि रुगो हुनखे इहो ज़हन में हो त मां को वॾो माण्हू आहियां। ऐं पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, फैज़ बख्शापुरी जे अलाह जन्नत नसीब करेसि, उर्दू मुशाइरे में ज़ोरीअ ॾंडो रखी विच में पंहिंजी सदारत टंगो। मजाल आहे जो जेका बाद में उर्दू मुशाइरो हिनजी सदारत खां सवाइ थी वञे, कॾहिं न थियो। इहो अहिड़ो माण्हू हूंदो, जवान मुड़ुसु हूंदो, त पहिरीं मां हूंदुसि, हीअं हूंदो, सिधो मुशाइरो हुनजी सदारत में थींदो। हुनखे बि सलाम आहे।